रियाजी क्लास 9 यूनिट 6 लेसन 15 एक्सरसाइज नंबर 6.3 मश्क छॾाई 3 पार्ट 3 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार बार पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 6.3 जो क्वेश्चन नंबर पहिरियों सॉल्व करे छॾियोसीं। अॼु असां हिन सबक में क्वेश्चन नंबर ॿियों हल करण जी कोशिशि कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त Ali scored 66 and 72 marks respectively for his two tests. Ali पंहिंजे ॿिनि टेस्टनि में तरतीबवार 66 ऐं 72 स्कोर हासिल कयो। What is the lowest mark he must have scored for his third test? ही पंहिंजी टीं टेस्ट जे लाइ घटि मां घटि केतिरो स्कोर हासिल करे। If an average score of at least 75 is required to qualify for a bonus prize. जेकॾहिं हिकु इज़ाफ़ी इनाम जे क़ाबिल थियण लाइ घटि में घटि सरासरी 75 मार्कूं घुर्बल आहिनि। हाणे हिन सम खे सॉल्व करण जे लाइ असां सभ खां पहिरियों लिखंदासीं सॉल्यूशन। हाणे चए छा पियो, अली पंहिंजनि ॿिनि टेस्टनि में 66 72 स्कोर खयो। ठीकु आहे, त टीं टेस्ट में हिन खे घटि मां घटि केतिरो स्कोर हासिल करणु घुर्जे। त पोइ हाणे असां हिते लिखंदासीं त लेट स्कोर ऑफ थर्ड टेस्ट BX। ठीकु आहे वारो। हाणे हिते छा पियो त इफ एन एवरेज स्कोर of at least 75 is required to qualify for a bonus prize. चए थो त घटि मां घटि सरासरी 75 घुर्बल आहे इनाम हासिल करण जे लाइ। त पोइ हाणे असां छा कंदासीं, त पोइ असां लिखंदासीं त 66 प्लस 72 प्लस x टीं टेस्ट में। हाणे सरासरी की कढंदा आहियूं त असां वटि जेतिरा दफ़ा स्कोर आहे स्कोर जोड़ थींदो, पोइ उन खे नंबर ऑफ टाइम यानी ते 3 दफ़ा आहे त पोइ असां उन खे 3 सां वंड कंदासीं त इक्वल या ग्रेटर देन छाजे बि आहे त इक्वल एंड ग्रेटर देन बि आहे 75 छाकाणि चयो अथसि घटि में घटि 75। ठीकु आहे ॿारो। हाणे असां हिन खे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। ॾिसो ॿारो, हाणे असां जॾहिं 66 ऐं 72 खे जोड़ कंदासीं त घणो थींदो, इहो थींदो असां वटि 138। पोइ असां हिते लिखंदासीं 138 प्लस x। हाणे हिते जेको हीउ 3 पियो आहे वंड में, इहो जॾहिं साॼे पासे ईंदो ज़र्ब में अची वेंदो, त पोइ लिखंदासीं त इक्वल टू आर ग्रेटर देन 75 इंटू 3। ठीकु आहे वारो। हाणे हिते छा थींदो त 75 खे जॾहिं असां 3 सां ज़र्ब कंदासीं, इहो असां वटि थींदो 225। ठीकु आहे, ऐं जेको 138 आहे इहो साॼे पासे अची वेंदो। त पोइ असां अॻिते लिखंदासीं त x इज़ इक्वल टू आर ग्रेटर देन 225 माइनस 138। ठीकु आहे वारो। त पोइ हाणे असांखे x जो मूल्य छा मिलंदो, जॾहिं असां 225 मां 138 माइनस कंदासीं त पोइ असांखे जवाबु मिलंदो 87। हिते लिखंदासीं त x इज़ इक्वल टू आर ग्रेटर देन 87। हाणे जो मतिलबु इहो थियो त अली पंहिंजी टीं टेस्ट में घटि मां घटि 87 स्कोर खणे जो हू इनाम हासिल करे सघे। ठीकु आहे ॿारो। हाणे इहो छा थियो असांजो, इहो थियो असांजो आंसर। ॿारो हींअर असां वटि क्वेश्चन नंबर 3 आहे 7 लेस देन 3 टाइम्स द सम ऑफ अ नंबर एंड 5 इज़ एट लीस्ट 10। हाणे हिन ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कजो। हाणे हिते पियो चए त 7 घटि आहे 3 दफ़ा जोड़पद जे, जोड़पद कंहिंजी, हिकु नंबर ऐं 5 जे, जेको घटि में घटि 10 जे बराबरि आहे। फाइंड ऑल द नंबर दैट सेटिस्फाई दिस कंडीशन। उहे सभु अदद ॻोल्हियो जेकी हिन कंडीशन खे मुतमइन कंदा। हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन। हाणे हिते छा पियो चए त 3 दफ़ा यानी 3 ज़र्ब थींदो कंहिंसां हिकु अदद ऐं 5 जी जोड़पद यानी x प्लस 5। वरी पहिरियां चयो अथसि त 7 घटि आहे यानी इन मां वरी 7 थींदो घटि, जेको छाजे बराबरि थिए थो, चए थो त एट लीस्ट 10 यानी घटि मां घटि 10 जे बराबरि आहे। यानी 10 खां वधीक थी सघे थो पर घटि मां घटि 10। यानी लिखी सघूं था हिते इक्वल टू आर ग्रेटर देन 10। हाणे इहा असांजी थी वई स्टेटमेंट। हाणे इहा छा आहे, गिवन कंडीशन जे हिसाब सां लिखंदासीं त अकॉर्डिंग टू गिवन कंडीशन। हाणे असां हिन खे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। ठीकु आहे ॿारो। ॾिसो 3 खे खणी असां इन ब्रैकेट सां ज़र्ब करे ईंदासीं त हिते थींदो त 3x प्लस 15 माइनस 7 इज ग्रेटर देन आर इक्वल टू 10। ठीकु आहे ॿारो।
हाणे हिते छा थींदो जॾहिं 15 मां 7 वेंदो भाई घणो बचंदो हिते बचंदो असां वटि बाक़ी 8 त पोइ लिखंदासीं त 3x + 8 इक्वल टू आर ग्रेटर देन 10। हाणे हिते छा थींदो त हिते जेको 8 पियो आहे असां इनखे खणी ईंदासीं साॼे पासे त थींदो त 3x इक्वल टू आर ग्रेटर देन 10 - 8 अहिड़े तरीक़े सां। हाणे छा थींदो 10 मां जॾहिं 8 वेंदा बाक़ी हिते बचंदो 2। हाणे x सां जेको 3 पियो आहे हिन साइड ईंदो त वंड में अची वेंदो त पोइ थींदो x इक्वल टू आर ग्रेटर देन 2/3। इहो छा थी वियो असांजो आंसर। हाणे इन जो मतिलबु इहो थियो त हाणे उहे सभु नंबर कहिड़ा थी वेंदा यानी उहे नंबर असां वटि थी वेंदा त हिकिड़ो 2/3 ऐं ॿिया 2/3 खां सभई वॾा। ठीकु आहे ॿारो अहिड़े तरीक़े सां। ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अला भाई।